नाज़रीन, लकी गुलाम शाह वेझो शादी तकरीब में कयल हवाई फायरिंग में नींगर मारिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे लकी गुलाम शाह मां महरान टीवी जो रिपोर्टर ज़ेब जोखियो। जी ज़ेब, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, लकी गुलाम शाह लॻ शादी तकरीब में ख़ुशीअ विचां जेका सो फायरिंग कई वई, जंहिं दौरान इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि 12 वरनि जो नींगर उहो फोत थी वियो आहे। उन हवाले सां मूंखे ॿुधाईंदो हलां त झली कलवाड़ी थाणे जी हद ॻोठ थींदा में घांगरा बिरादरी जी जेका शादी तकरीब हुई, जंहिं दौरान ख़ुशीअ विचां हवाई फायरिंग कई वई। रोलू गोली जेका सा इतफ़ाक़न लॻण सबबि झली कलवाड़ी थींदा जे कच्छ वारे इलाइक़े मां गॾह गाॾे ते काठियूं खणी ईंदड़ नींगर खे उहा लॻी, जंहिं सबबि नींगर बर वक़्तु जेको आहे उहो फोत थी वियो। इतफ़ाक़ी गोली लॻण दौरान फोत थी वियल 12 वरनि जो नींगर करीम ॾिनो पुत्र इम्तियाज़ जतोई जे फोत थियण जे इतला बाद झली कलवाड़ी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती नींगर जो लाश खणाए तालका अस्पताल लकी गुलाम शाह आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद नींगर जो लाश वासन हवाले कयो वियो। मासूम नींगर जो लाश घर पहुचण ते संदसि वारसनि में कोराम मची वियो। जॾहिं त SHO झली कलवाड़ीअ राब्ते करण ते ॿुधायो त खेनि ॼाण मिली त शादीअ दौरान हवाई फायरिंग कई वई ख़ुशीअ विचां, जंहिं दौरान जेका उहा रोलू गोली हुई उहा इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि जोतोई बिरादरी जो जेको नींगर आहे उहो फोत थी वियो आहे। वधीक मामले जी जांच कई पई वञे। जी ज़ेब, अवां जी महिरबानी।